दास्तान जोड़ींदी हुजे ऐं स्वेत यूनियन उॾो ई खाधल कवाज़े जा पंहिंजी चेल डोड़ी करे वेठो हुजे ऐं भली खेनि तरबियत ॾींदड़ ॾाहा तिब्बत जे साबुण जी ख़ुशबू जा वक़्ती साबित थिया हुजनि, पर पोइ बि ही माण्हू सोभे जे कचहरियुनि खे यादि कंदे पंहिंजो अकुल आलो कंदा रहनि था। बदिड़े जी जिते सर्वेच छियूं छियूं थी अचे थो, बदिड़े जी जिते सर्वेच छियूं छियूं थी अचे थो ऐं लुत्फ़ जहिड़ो उनजो बाबा शाह इनायत शहीद जो अवाक आवाज़ बणिजी वञे थो, पर बदिड़े जेके नंढड़ो झोंक नथो सॼो वञे। बदिड़े जी जिंहिंजा पाछा अनवर भिटाए जे बेतनि सां ऐं सूफ़ी रागी वायनि सां वंगीदा रहनि था, पर उहो बदिड़े जी नंढड़ो भिटछा नथो सॾिजे। बदिड़े जी जंहिंजे दिलनि जा दर्जा मेखाने में परखिजनि था ऐं कार्ल मार्क्स जे ओजागे जहिड़ो खुमार हू ॾंडे कुंडे यारीअ में हासिलु कनि था। सच त इक़रार ही किताब लिखी पंहिंजे ॻोठ जे किरदारनि खे मरण खां बचाए वरितो आहे। इक़रार उन्हनि सच त इक़रार ही किताब लिखी पंहिंजे ॻोठ जे किरदारनि खे मरण खां बचाए वरितो आहे। इक़रार उन्हनि माण्हुनि जे किरदारनि खे जीआरो आहे जेके जदीद मोहन जे दड़े जा किरदार आहिनि, जिन मथां कार्ल मार्क्स, लेनिन, साईं जेम्स जो पाछो बि आहे त साईं शाह भिटाई, शाह इनायत ऐं लुआरीअ जे लाल जो छांवरो बि छायल आहे, जिन वटि सुल्फ़ी ॾंडो कुंडो बि आहे त भिटाई जो रिसालो ऐं तंबूरे तार बि सलामत आहे। उन करे इक़रार जो ही किताब अॼु जे दानिश्वरनि जे नज़र में भली चरियनि खरियनि ते लिखियलु किताब सॼो वञे, पर इक़रार जे हिन किताब नयुनि रवायतुनि सां नए शहर खे दफ़न थियण खां बचाए वरितो आहे, जिन स्केच किताब जे टाइटल ते विछायो वियो आहे। ईअं ही किताब हिकु पासे क़ौमी सोच रखंदड़ बाकिरदार माण्हुनि जो पोर्ट्रेट बणिजी पवे थो, त ॿिए पासे कामरेडी सोच जी रूह रुलियल माण्हुनि जे ॻाल्हि जो टाको बि आहे। त टे तरफ़ सूफ़ी संतनि ऐं योगी माण्हुनि जे मेखवारी ज़ाहिर करे थो, पर इहो बि सच आहे त उन सूंहं ऐं हुस्न परस्ती जे समूरनि पासनि जी मलमल जे सफ़ेद नरम कपिड़े जहिड़े साफ़ दिलि रखंदड़ सूफ़ी माण्हू फ़क़ीर यारमल पीरज़ादे जो मेखानो पासदारी कंदे नज़र अचे थो, जंहिंजे मेखाने में क़ौम परस्ती जी कट ऐं कम्यूनिटी किरत भिटाई जे शाइरीअ में ईअं धोपी वञे थी जीअं एबन भरी अखि महबूब जे निगाहनि सां नशेमन थी पवंदी आहे, ऐं सूफ़ी रागियुनि जा बेखूद बणियल आवाज़ उन मेखाने मच जा पिया लॻनि, जिन जो सेक सीनू महबूब भाकुर जहिड़ो महसूसु कंदो आहे। उन करे इक़रार जे हिन किताब जनसी लऊं लागी के पढ़ण खां पोइ उहे निगाहूं बि ॾिसण में अचनि थियूं, जिन लाइ साईं एजाज़ शाह चयो आहे त निगाहूं खंजर, निगाहूं नश्तर, निगाहूं दरमल, दवा दवाहू, कॾहिं सरापा वफ़ा वफ़ाहू, कॾहिं सरापा जफ़ा जफ़ाहू। ऐं पोइ उहे देश भगत किरदार बि ॾिसण में अचनि था, जिन लाइ सिंध वॾी वाक पे चयो आहे त सूर्य तां जलाद पे लाथा क़ौमुनि जे किरदार जा कपिड़ा। उन करे इक़रार ही किताब लिखी पंहिंजे धरतीअ जा जहिड़ा के तहिड़ा मुंहुं मारू मञिया किरदार हमेशह लाइ ज़िंदह करे छॾिया आहिनि। इक़रार जेको ख़ुदि बि उन्हनि किरदारनि जो हिसो आहे, उन करे हू अंदर जे आंधमांध खे छुपाए नथो। हिन इहो ईअं छो कयो आहे? अहिड़ो ओखो कमु हुन हथनि में आख़िर कहिड़े माम जे उकलाइण जी कोशिशि कई आहे? उन लाइ हू पाण बि लिखे थो त हिकु ख़्वाबु हो, हिकु ख़्वाहिश आहे त सिंध जे मागनि मकाननि, तारीख़ आसारनि, ढंढनि ढोरनि, दरियाही वहकरनि, पोखीराहीअ जे तौर तरीक़नि, वणनि ॿूटनि, गुलनि गाहनि, जानवरनि, पखड़नि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माण्हुनि, ज़बान जे लहजनि, रीतियुनि रस्मुनि, साठ सोणनि, किसनि कहाणियुनि, मेलनि मलाखड़नि खे दस्तावेज़ सूरत में महफ़ूज़ कजे। इहा सिंध जे तारीख़ खे सहेड़ण जी बुनियादी कोशिशि हूंदी ऐं उन सां सिंध जे हुस्नाकी जी हाक पधरी थी पवंदी। ज़ाहिर आहे इन कम जी शुरूआति असांखे पंहिंजे इलाइक़े मां करणी पवंदी। इन करे असां इक़रार पीरज़ादे हिन नमूने जो किताब लिखी ॼण त हिकु नओं मोहन जो दड़ो दरियाफ़त कयो आहे। न रुगो एतिरो, पर ईंदड़ सियाह खे इन मथाकुट खां बचायो आहे, न त वीचारा सियाह असांजे ज़माने ते पिया क़यास आरायूं कुझलाइनि हा त हीउ लिटिल मास्को सॼो वेंदड़ ॻोठु पंहिंजे वजूद में कार्ल मार्क्स जे नफ़ीअ जो नारो पियो लॻे। हिते त सुल्फ़ियूं, कूंडा, यकतारा, चपड़ियूं मास्को खे शह ॾेई बीठा आहिनि। हितां जा माण्हू त भिटाई ऐं शाह इनायत शहीद खे ईअं यादि कनि था जीअं मारण लाइ लीलाईंदी हुई। सो इहो मामिलो जीअं त ईंदड़ सदियुनि में वॾो गोड़ ऐं गोगा थिया हा, इक़रार उन गोड़ खे हिन किताब में गुम करे छॾियो आहे। हाणे हीउ किताब पियो मानाऊं छॾींदो, पियो रोशनियूं पखड़ींदो, मेला मचाईंदो ऐं सुंगी गॾु कंदो। असांजे सिंध जे ऐं हिंद जे भलोड़ शाइर सरगवासी एम कमल जे हिन नज़म जा त लफ़्ज़ ॾाढा ज़िद्दी आहिनि, मुंहिंजे मोह खां पोइ मानाऊं छॾींदा।